गणेश गीता गंगा गौ गायत्री गुरुदेव ग्यारस गोविंद सर्व संत भक्त महात्माओं पवित्र स्थानों सर्व तीर्थों माता पिता गुरुजन सरस्वती माता तुलसी माता वसुंधरा माता जगदम्बे माता गौरी शंकर भगवान श्री सीताराम हनुमान साईनाथ महाराज भक्त और भगवान की। ओम सर्व सतगुरु जी सनक सनंदन सनातन सनत कुमार श्री नारद जी महाराज दालवे जी महाराज श्री रामरथी महाराज जी श्री अतीत मुनि भगवान अविनाश मुनि भगवान श्री चंद्र महाराज बाबा साधुराम साहिब बाबा धनुराम बाबा राम प्रसाद साहिब बाबा हरिशरण राम साहिब बाबा नारायण दास साहिब बाबा आनंद राम साहिब बाबा भगत राम साहिब की जय। जय जय श्री राधे नमः पार्वती पतये हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव आयुला कयो झूले झूलेलाल। ओम श्री राधा श्री राधिका वृंदावनेश्वरी ओम कृष्णाय वासुदेवाय प्रणतक्लेशनाशाय ओम नाम संकीर्तनम यस्य प्रणामो दुख शमनस ओम सर्वधर्मान परित्यज्य अहम त्वा सर्वपापेभ्यो ओम भक्त भक्ति भगवंत गुरु इनके पद वंदन किए वंशी विभूषित करा पीतांबरा दरुण पूर्णेन्दु सुंदर मुखादर विंद नेत्रात ओम कथा आरंभ होता है। श्री राम लक्ष्मण जानकी सियावर रामचंद्र की जय जय। उमापति महादेव की जय जय। पवन सुत हनुमान की जय जय। बोलो भाई सर्व संतन की जय 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 जय। राधे राधे। हरे राम। हनुमान जी गुमसुम उदास बैठे थे। पूछा संकट मोचन आप क्यों उदास हैं? तो हनुमान जी ने कहा कि 3 दिन से हमको श्री राम जी की कथा सुनने को नहीं मिली, इसीलिए उदास हैं। हमको बिठा देते हो फिर कथा नहीं सुनाते हो। श्री राम कथा वचनों भजनों का भोग क्यों न लगाते हो? परंतु अधिकतर सत्संग कथा करने के लिए आप बाहर चले जाते हैं। उन्हें मेरी परवाह नहीं है। अल्लाह हिन जा वीचार आहिनि कि हनुमान जी चयो अथई नहीं त ये तो खतरे वारी घंटियूं भैया हाणे तव्हां ही पढ़ी ॿुधाईंदा क्यों बाबा हाणे। श्री राम कथा मेरे मन को मिलता है आराम, दूर होते हैं संगत की व्यथा। मैंने कहा है प्रभु कथा रोज हो ऐसे कीजिए उपाय, मतलब असांजा सत्संग कीर्तन बंद कराईंदा है ॿाहिरि। तो जतन बताइए। चौ हरे राम। तो उन्होंने कहा बाहर कम जाइए,
हमें रोज कथा सुनाइए, क्योंकि खुद ही कहते हैं कि राम नाम ही सार है और बाकी सब। ए हिननि जो वीचार आहे। हनुमान जी ये चवंदा त पक में असां ॿाहिरि वञणु बंदि करे छॾींदासीं, गारंटी आहे। लेकिन हनुमान महाराज सम्झनि था कि ॿाहिरि बि असांजो उहो ई आहे। हनुमान महाराज ईअं न आहिनि, उहे सर्वव्यापक आहिनि। असांखे पुणे वञण जे लाइ 22 घंटे जो सफ़र तय करणो पवंदो आहे। गाॾी लेट हली त असांखे 25 कलाक बि लॻा, 26 कलाक, ठीकु आहे। लेकिन हनुमान महाराज त हवा रूप आहिनि। हितो नेत्र बंदि कयूं ऐं पुणे पहुची विया। हिकु छलांग लॻायूं त महाराज लखे किलोमीटर ॿाहिरि होॾे सिधो लंका पहुची विया हनुमान महाराज। उहो उॾामंदा न आहिनि। असां सम्झंदा आहियूं न हनुमान हे बढ़िया उॾामनि था। अरे उॾामण जी उनखे ज़रूरत ई न पवंदी आहे। उहा त उनजी छलांग हुई। ऐं जेॾी महिल छलांग लॻायूं त वञी करे पहिरियों ॾिठूं भई काथे छलांग लॻायां, छो जो अहिड़ी धरतीअ ते छलांग लॻायां न त पाताल में हली वञे हा। तॾहिं उन्हनि पर्वत वग़ैरह ॾिसी करे उते चरण रखी ऐं लॻाई छलांग और सिधो लंका पहुची विया। चओ हरे राम। त हे ज़रूरी कॾहिं सत्संग कीर्तन नथो मिले ऐं उन्हनि खे जॾहिं भॻवान जो भॼन सत्संग कथा कीर्तन उन्हनि खे मिलंदो आहे त उन्हनि जे लाइ त ईअं ई आहे कि कोई जन्मनि खां भूखा वेठा हुजनि ऐं उन्हनि खे भक्ति मिले। चओ जय श्री कृष्ण। हिकु त कई जॻहियुनि ते हाणे सत्संग भॼन ॾाढो घटि थी वियो आहे। केवल मनोरंजक कार्यक्रम था हलनि। बसि ठेंग टपा जो बढ़िया, हितां टपो जो ऐं हुन में छत में टकराए वञी मथो असांजो, बैंड बाजा वॼायो, ख़ूब नचो ॻायो। उहो बि हुजे सुठी ॻाल्हि आहे, पर उहो ईअं हुजे कि जीअं भाई खटाइण रोटीअ सां खाइबी आहे। थोरो खटो बढ़िया स्वादु वधी वेंदो आहे, हा न। भाॼीअ में, दाल में, चांवर में आलू बि हुजनि, पनीर बि हुजे, पापड़ बि हुजे और थोरी सी अचार हुजे त बढ़िया लॻंदी आहे। ऐं भाॼी वाॼी दाल मिले वई कोन, केवल अचार ई अचार खाओ त पोइ चओ हरे राम। फुल्को बि न, रुखी फुल्के ते बि अचार, चांवर ते बि अचार, सभिनि जे जॻह ते कटोरो भरे अचार, पोइ केरु खाई सघंदो। चओ हरे कृष्ण। इन करे भाई भगवान कृपा कनि सदा, हर जगह हर स्थान ते भगवान जी भक्ति वधे, प्रेम वधे, कथा कीर्तन वधंदो रहे। बोलो वृंदावन। ओ राम। थोड़ा तो इको दीजिए गाने में। राम राम। आई रिंग में सूखी आवाज आती है, उसमें कभी बेस इको आता ही नहीं उसमें, हाँ, वॉइस का। इसकी आवाज ज्यादा आती है ना। राम दीजिए ना भाई साहब इको, इतना कि बस रिपीट ज्यादा ना हो, सुनाई पड़ना चाहिए। राम राम राम। श्री राम जय राम जय 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 राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय 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 राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। बोलो श्री राम जय राम जय जय राम। 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 श्री राम जय राम जय जय
श्री राम जय जय राम। 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 ओ श्री राम जय जय राम। 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 राधे राधे श्याम राधे। 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 ओ राधे राधे श्याम राधे। राधे राधे श्याम राधे। राधे राधे श्याम राधे। राधे राधे श्याम राधे। श्री राधे राधे श्याम राधे। राधे राधे श्याम राधे। श्री राधे राधे श्याम राधे। ओ राधे राधे श्याम राधे। राधे राधे श्याम राधे। राधे राधे श्याम राधे। राधे राधे श्याम राधे। राधे 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 राधे
राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे श्री राधे 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 जय जय श्री राधे बोलो राधावर कृष्ण चंद्र की सियावर रामचंद्र की जय। गोस्वामी संत तुलसीदास जी महाराज की जय। श्री वाल्मीकि जी भगवान सद्गुरुदेव भगवान श्री हनुमान जी महाराज परम पावन श्री राम कथा की राम मिठू राम प्यारो राम न्यारो राम सीताराम राधे श्याम। श्री रामचरितमानस बालकांड दोहा क्रमांक 162। कथा श्रवण करे रहा होता भगवान जे अवतार वठण जो कारण। हिकिड़ो राजा प्रताप भानु धर्मात्मा, उन जो मंत्री भी धर्मात्मा। उन युद्ध में कई राजाउनि खे जीते वरतो। हिकु राजा उन को हारजी करे अभिमान जे करे उन खे भेट भी नथो ॾे, पंहिंजे राज वापस भी न वयो ऐं जंगल में लिकी करे मन में वैर रखी करे रहण लॻो। दाढ़ी मुछ सब वधी आ, साधु बाबा बणिजी वियो, नकली पाखंडी। उन सां हिकु उन जो दोस्त भी हुयो जेको मायावी हुयो। उन षड्यंत्र कयो राजा खे फसाइण जे लाइ। हिकु ॾींहुं राजा शिकार कंदे कंदे गहरे जंगल में हलियो त उन जो जेको दोस्त हुयो वो सूअर जो रूप बनाए, जंगली सूअर राजा जे अॻिते डुकियो। राजा उन जे पोयों वञी करे आख़िर गुफ़ा में घुसी वियो। राजा रस्तो भटकी वियो। घुमंदे घुमंदे उन ई पंहिंजे को नकली साधु बणिजी बीठो आहे उन जे आश्रम में आयो ऐं नकली साधु उन जे दुश्मन राजा जो स्वागत कयो। राजा तुरंत पंहिंजो नालो त न ॿुधायो, लेकिन उन जो चक्कर हलायो कि राजा उन जे चक्कर में फासी पियो ऐं हाल हवाल ओढ़े करे राजा पुछेसि तो बाबा तव्हां कॾहिं खां हिते रहंदा आहियो, तव्हांजो नालो छा आहे? तॾहिं अहिड़ी मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं करे चवण लॻो वो उनजो नालो ई लिखियो अथऊं कपट मुनि। छो जो मुनि न हुयो, भेष ठाहे करे वेठो, इन करे उनजो नालो पइजी वियो कपट मुनि। नालो त उनजो ॿियो कोई राजा जो हुयो, हा न। त उहो चए थो इहे ॻाल्हियूं सभिनि खे न ॿुधाइबियूं, पर तोखे प्रेमी ॾिसी करे सत्संगी ॾिसी करे मां ॿुधायां थो कि मां कॾहिं खां रहंदो आहियां। ख़बर अथई कॾहिं खां? जॾहिं खां धरती बणी आहे। राम राम, तॾहिं खां? त घणा शरीर बदिलिया अथव? चई हिकु बि न। जॾहिं खां धरती ठही आहे हिकु ई शरीर में रहां थो। ईअं कीअं? चई तपस्या। अरे तपस्या जे बल सां ई त ब्रह्मा जी रचना कई आहे। सही ॻाल्हि आहे, ॻाल्हि त सही थो करे, पर उन तपस्या थोरी, उन त दुश्मनी कई आहे।
तपस्या जे बल सां जॾहिं खां धरती बणी आहे तॾहिं खां मां हिक ई शरीर में तो रहां, इन करे मुंहिंजो नालो बि आहे एक तनु। छा नालो आहे? नाम हमार एक तनु भाई। सुनि नृप बोले पुन सिर नाई। कहो नाम कर अर्थ बखानी। मोह सेवक अति आपन जानी। आदि सृष्टि उपजी जब है तब उत्पत्ति भय मोह। नाम एक तनु हेतु तेहि। देह न धरी बहोर सियावर रामचंद्र की जय जय। उमापति महादेव की जय जय। पवन सुत हनुमान की जय जय। बोलो भाई सर्व संतन की जय जय जय। कपटी मुनि चए तो जॾहिं खां सृष्टि पैदा थी आहे तॾहिं खां मुंहिंजी उत्पत्ति थी आहे, तॾहिं खां वठी करे वरी ॿियो शरीर मां धारण न कयो आहे। इन करे मुंहिंजो नालो पइजी वियो आहे एक तनु। नालो बढ़िया आहे न, एक तनु। असांखे बि एक तनु ॾेई छॾे भॻवान न। हर माण्हू जी इच्छा थींदी आहे कि मां अमर थी वञा, मूंखे बुढ़ापो न अचे, लेकिन असां ग़लती कहिड़ी कंदा आहियूं, शरीर सां अमर थियणु चाहींदा आहियूं। चओ हरे राम। नकली शरीर सां अमर थियण जे लाइ हे शरीर आहे ई कोन, हे त लर्निंग लाइसेंस आहे। असली त भक्ति करण खां पोइ भॻवानु पंहिंजो शरीर ॾेई छॾींदा आहिनि। तोखे अमर थियण जी इच्छा अथई न, जनम मरण न पियो चाहे, वठि सारूप्य मुक्ति, मूं जहिड़ो शरीर, आत्मा जो शरीर। इन करे हिन शरीर सां असां मोह ममता न कयूं, भगवान सां मोह ममता कयूं त ओड़ो ई शरीर मिली वेंदो। चओ हरे राम। एॾा दयालु आहिनि भगवान, चार बाहुनि वारो शरीर ॾेई छॾींदा आहिनि पाण जहिड़ो। कपटी मुनि चए तो राजा खे त ओ पुट मन में अचरज न कर, अरे तप सां कुछ बि दुर्लभ न आहे। तप जे बल सां ब्रह्मा जी जगत जी रचना कंदा आहिनि, तप जे बल सां विष्णु भगवान संसार जो पालन करण वारा ठहिया आहिनि, तप जे बल सां ई शिव भगवान कंदा आहिनि संहार। संसार में कोई अहिड़ी शइ न आहे जेकी तप सां न मिली सघे। इहो ॿुधी करे राजा खे वॾो प्रेम थियो। तॾहिं उहो तपस्वी राजा खे मखण मिश्री मिलाए करे, बढ़िया खंड मिलाए करे ऐं पुराणी पुराणी कथाऊं ॿुधाइण लॻो। हाँ, हनुमान महाराज तक के कालनेमी मिलियो त राम नाम जी धुनी लॻाई त ॾिसो राम नाम जे धुनीअ सां हनुमान महाराज रुकी पिया। हाणे तव्हांजी असांजी ॻाल्हि केरु करे, हे त भॻवान जे नाम में अहिड़ी शक्ति आहे कि पापी कपटी नीच पाखंडी माण्हू बि अगरि मुख ते धारण था कनि त हनुमान जी हली था अचनि। ॿुधायो त हे त मुंहिंजे राम नाम जी शक्ति आहे। त जॾहिं कालनेमीअ वटि हनुमान जी हली था अचनि त कोई माण्हू प्रेम श्रद्धा सां भॻवान जी धुनी लॻाए त कीर्तन करे त हनुमान जी खे अचणु खपे कि न अचणु खपे। इन करे श्रद्धा। चओ हरे राम। कर्म धर्म ऐं अनेक तरह जा इतिहास चई करे उहो वैराग ऐं ज्ञान जी वॾी वॾी ॻाल्हियूं करणु लॻो। संसार जी उत्पत्ति कीअं थींदी आहे, पालन कीअं थींदो आहे, संहार कीअं थींदो आहे, अचरज भरियल कथाऊं उन लंबी लंबी बिल्कुलु विस्तार सां चई करे ॿुधायूं। उन तपस्वीअ जे वश में थी वियो। चओ हरे राम। हिन महिल बि ॾाढा एक तनु कालने में घुमी रहिया, भोले भोले माण्हुनि खे मगरमच्छ वांगुरु खाई वेंदा आहिनि, भॻवान जी भक्ति करणु न ॾींदा आहिनि ऐं पाण सां ई जोड़े करे रखंदा आहिनि। कई माण्हू अहिड़ा आहिनि, छा चइजे, कलयुग आहे। सत्संग जो अर्थ छा आहे? चओ हरे राम। हे हरि, हरि बोल। भावरो भेनरो मिठड़ी प्यारी प्यारी सात संगत जी थोड़ो तो विचार कयो कि सत्संग चइबो कंहिंखे आहे? सिधी सही सरल भाषा आहे, ॿार बि सम्झी वञे कि सत जो संग। हाणे ॿियो सवाल आहे, सत कंहिंखे चइबो आहे? जेको मरी वञे जन्म वठे उहो सत न थींदो आहे शरीर। सत त श्री कृष्ण है, श्री राम जी, भगवान परमात्मा सत्य आहिनि, उनजी कथा उनजो कीर्तन सत आहे। त सत्संग उन खे ई चइबो आहे जाते
श्री हरिय जी ॻाल्हि हले, जाते भगवान जी महिमा हले, भगवान जी ॻाल्हियूं हलनि, भगवान जो कीर्तन हले ऐं भगवान जो भजन हले, उनखे सत्संग चइबो आहे। जाते इंसान जी जय जयकार थिए, इंसान जी ॻाल्हियूं हलनि, मुंहिंजी ॻाल्हियूं हलनि, यानी पंहिंजी ॻाल्हियूं करे माण्हू पंहिंजी जय जयकार कराए, पंहिंजा ई लाॾा, पंहिंजा ई गीत, पंहिंजा ई संगीत, पंहिंजा ई मीत, त सम्झिजो उते कलयुग आहे, उते सत्संग न आहे। चओ हरे राम। सत्संग त उनखे चइबो आहे भगवान जे अलावा ॿी कोई ॻाल्हियूं ई न अचनि। भगवान जो भजन हले, राम जी कथा हले, श्री कृष्ण जी कथा हले, भगवत गीता हले, प्रभु जो नाम हले, सुमरन हले, स्तुति हले, इनखे सत्संग चइबो आहे। चओ जय श्री कृष्ण। त सत्संग संत महात्मा वेद शास्त्र पुराण ग्रंथ सभु सत्संग जी महिमा था कनि। त उन सत्संग जे नाले ते ॾाढा कूड़ा दिखावा हली रहिया आहिनि, पाखंड हली रहिया आहिनि, जाते भगवान कृष्ण जे वाणीअ खे ग़लति चयो वञी रहियो आहे, उलट फेर कया विया आहिनि, पंहिंजा ई शास्त्र बणाया विया आहिनि, पंहिंजा ई सिद्धांत बणाया विया आहिनि। त उते सावधान रहिजो, इहा कसोटी अथव। जाते श्री राम जी जी कथा हले, श्री कृष्ण जी हले, भगवान नारायण जी भक्ति हले, धुनी हले, हनुमान महाराज जी कथा हले, भक्तन जी कथा हले, उहो सत्संग त धोखो न खाइजो भाई। ॾिसजो, हा शास्त्रनि जी वाणी आहे, हाँ भागवत जी कथा आहे, रामायण जी आहे, भक्तमाल जी आहे, हाँ गुरुनि जी बाणी आहे, बसि सत्संग उनखे चइबो आहे जाते सची भक्ति हुजे, जाते कोई राम राम न चई सघे, जाते श्री कृष्ण जी 5 मिंट धुनी न लगे। ॿुधायो, जाते गीता जो हिकिड़ो श्लोक न मिले, भागवत जो हिकिड़ो श्लोक न मिले, रामायण जो न मिले, वो तो सत्संग न समझो भाई, गड़बड़ थी वेंदी। भगवान नाम सजी सजी वेद शास्त्र पुराण ग्रंथ संत महात्मा 108 उपनिषद 4 वेद 4 उपवेद 6 शास्त्र 18 पुराण करोड़े करोड़े ग्रंथ भगवान जे कीर्तन भगवान जे कथा जी महिमा था कनि। उहे ॿई शयूं मिलनि ई कोन उते, त सम्झो कलयुग आहे भाई, सावधान थी वञिजो। हरे राम हरे कृष्ण हे हरे जय श्री कृष्ण। त पुराणे युगनि में हिकु ॿ अहिड़ा हुया, हाणे त करोड़े पैदा थी विया, करोड़े। और कुछ चई न सघिबो आहे माण्हुनि खे, छा कजे। जाते श्री कृष्ण भगवान जी वाणी ग़लति चई वञे, उनखे बि माण्हू सत्संग सम्झंदा आहिनि। ॿुधायो, ही केॾी दुख जी ॻाल्हि आहे। असां केॾो अज्ञान में आहियूं। अब पढ़ियल लिखियल महाराज, वॾे वॾे पद वारा, राष्ट्रपति तक लपेटे में अची वेंदा आहिनि, वॾा वॾा। हरे राम। त यादि रखिजो भाई, सत्संग जाते सच्चो सौदो मिले। हाणे राजा उन तपस्या जे वस में थी वियो ऐं उनखे पंहिंजो नालो बि ॿुधाइण लॻो। चओ हरे राम। चवण लॻो साईं बुरो न मञिजो, असांजो राज धर्म आहे, तव्हांखे मां पंहिंजो असली नालो न ॿुधायो, पर मां ई प्रताप भानु आहियां, मां हुनजो मंत्री न आहियां, मां ई राजा आहियां। इहो ॿुधी करे तपस्वी मुस्कुराइण लॻो। ईअं पियो मुस्कुराए ॼण अंतर्जामी आहे। चए पियो मूंखे पतो हुयो, मूंखे त पहिरियों ई पतो हो राजा, मां ॼाणा पियो तूं कपट कयो, मूंखे सुठो लॻो। तूं कपट कयो, राजा खे थो चए, कपटी पाण आहे। आ मूंखे सुठो लॻो, छो ख़बर अथई अहिड़ी नीति आहे कि राजा जाते काथे पंहिंजो नालो न चवंदा आहिनि, ऐं तुंहिंजी आ चतुराई सम्झी करे तोते मुंहिंजो प्रेम थी वियो। कपट मुनि थो चए, कह तापस नृप जानो तो ही कीने कपट लाग भल मोही। मूंखे सुठो लॻो। सुन महीस असनीत जहां तह नाम न कहें नृप मोही तो ही पर अति प्रीत सोई चतुरता विचारी तब। सियावर रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय जय। बोलो भाई सर्व संतन की जय।
तुंहिंजो नालो प्रताप भानु आहे। हा हा साईं, चओ हरे राम। अच्छा, राजा न ॿुधायो अथई न अञा मुंहिंजो नालो, उन त चई मां उनजो मंत्री आहियां, पर राजा जीअं चई मां तव्हां सां कपट कयो आहे त उहो चएसि थो तुंहिंजो नालो प्रताप भानु आहे। हा हा महाराज, सत्य केतु तुंहिंजे पिता जो नालो आहे। पोइ त चरणनि ते किरी पियो। हा हे राजा, गुरूअ जी कृपा सां मां सभु ॼाणंदो आहियां, पर पंहिंजी करे चवां नथो। हानी आने पंहिंजी शक्तियूं न ॾेखारजनि, वधीक शक्तिअ जो प्रदर्शन करण सां उहा शक्तिअ जी हानि थींदी आहे। तव्हां ॿुधंदा आहियो नारद महाराज शाप ॾिनो, हली आ तपस्या करणु। छो? शाप ॾियण सां उहा शक्ति क्षीण थींदी आहे, वरी तपस्या करे उहा भरपाई थींदी आहे। नाम तुम्हार प्रताप दिनेसा, सत्य केतु तव पिता नरेसा। गुर प्रसाद सब जानी राजा, कहियन आपन जान अकाजा। अरे प्यारा, तुंहिंजो स्वाभाविक सीधोपन, भोलो भालो स्वभाव, सरलता, प्रेम, विश्वास ऐं नीतिअ में तूं ॾाढो खरो आहे। इहो ॾिसी करे मुंहिंजे मन में तो ते ॾाढो प्यार अची वियो आहे, ममता अची वई आहे। सम्झो अथा कथा ईअं सीरियस थी वेंदा आहियो त मूंखे भउ थियणु लॻंदो आहे। हेॾी बढ़िया मज़ेदार कथा थी हले, उहो ॾिसो कीअं चालाकी चतुराई थो करे। हा, तव्हां सम्झो बि था, उहो बि ईअं सीरियस वेठा आहियो जो नर्क कांड जो वर्णन थो ॿुधायांव तव्हांखे। गरुड़ पुराण थो हले, जीअं भई पापियुनि खे वठी वेंदा आहिनि नर्क में विझंदा आहिनि, ईअं सीरियसली ठही वेठा आहियो। मां ई न कथा करणु भुलिजी वञा तव्हांखे ॾिसी। कमाल आहे भाई, कथा जो रस पियो, इंजॉय कयो उन भाव सां, जेको जेको भाव अचे। अलाए छा जो भउ लॻल पियो अथव। हरे राम हरे कृष्ण हे हरे। हाणे उहो कपट मुनि चए थो कि तुंहिंजी सरलता ॾिसी करे मुंहिंजो तो ते प्यार अची वियो आहे, स्नेह अची वियो आहे। एॾो सिधो साधो आहे तूं, सरल। ममता अची वई आहे। हाणे ममता माउ जी ईंदी आहे, पीउ जी। इन करे मां तुंहिंजे पुछण ते पंहिंजी कथा थो ॿुधायां। हाणे पंहिंजी कथा ॿुधाईंदो। ॾिठो इहे कपट मुनि भॻवान जी कथा छॾे हाणे पंहिंजी कथा ॿुधाईंदो, यानी पंहिंजो इतिहास ॿुधाईंदो कि मां केरु आहियां। चओ हरे राम हे हरे, हरे कृष्ण। हाणे मां प्रसन्न आहियां, इन में कोई शक कोन्हे। हे राजा, जेको मन में अचे उहो तूं घुरी वठ। सुंदर प्यारा वचन ॿुधी करे राजा ॾाढो प्रसन्न थी वियो ऐं मुनीअ जा चरण पकड़े वरितई ऐं ॾाढे तरह सां विनती करणु लॻो। चएसि तो जेको खपई घुरी वठ, छो जो मिलणो त कुझु बि कोन्हे, ॼणो त कुझु बि कोन्हे, उहो त कपटी आहे, मुनी त आहे कोन। हाणे राजा चए थो, हे दया सागर मुनी, तव्हांजे दर्शन सां मूंखे चारई पदार्थ मुठीअ में अची विया, अर्थ धर्म काम मोक्ष। तॾहिं बि स्वामीअ खे प्रसन्न ॾिसी करे मां हिकिड़ो दुर्लभ वर तव्हां खां बिल्कुलु शोक छॾे करे छाजे करे न घुरां। अहिड़ा महात्मा मिलनि त मां वर त घुरां। हा हा घुरी वठ। पहिरियों वरदान, मुंहिंजो शरीर कॾहिं बि ॿुढो न थिए, मां जवानी जवान बणियल रहां। तथास्तु। चवंदो तो वञे हो मुनि बि, ख़बर आहे भाई मिलणो त उहो ई कुझु कोन्हेसि, लेकिन हिन जी सिक त पकी आहे। मां कॾहिं ॿुढो न थियां, पाण ॿुढो थी वेठो आहे चारो। तथास्तु। मौत ऐं दुख खां रहित थी वञा। तथास्तु। हाणे ॿुधायो मृत्यु मंडल में केरु बचियल आहे? एॾी तपस्या कई हिरण्यकश्यप महाराज, हज़ारे साल, 10,000 साल खां वधीक तपस्या कई। त ब्रह्मा जी चीज़ भैया त मृत्यु लोक आहे, हिते त अमर न थी सघंदे, और तो जहिड़ी तपस्या मां ॾिठी बि कोन्हे। ईअं बि चईसि ब्रह्मा जी कि मां पंहिंजे जीवन में तो जहिड़ी तपस्या न ॾिठी आहे, कि तुंहिंजे मथां वृक्ष पैदा थी विया, वण पैदा थी विया, जीव जंतु अची विया, खून सुकी वई, हा हॾनि ते बिल्कुलु तुंहिंजा प्राण बचियल पिया आहिनि। तॾहिं बि उनखे अमर थियण जो वरदान न मिलियो, कई वरदान मिलिया, अलॻि ॻाल्हि आहे। भले हे कपट मुनि त ठकाठक वरदान ॾींदो थो वञे। बुढ़ापो न अचे, तथास्तु। मौत न मिले, तथास्तु। अच्छा, जिंदगी लंबी मिली वञे, मृत्यु अचे ई न, ऐं दुख ई दुख हुजनि त पोइ, हा बीमारियूं अची वञनि, उथी न सघे खट तो कई तरह जी, पोइ
तो चई महाराज बीहो बीहो, कोई भी दुख न अचे कंहिं तरह जो, तथास्तु। अच्छा हिकिड़ो ॿियो बि वरदान कहिड़ो, युद्ध में मूंखे कोई न जीते सघे, तथास्तु। ऐं धरतीअ ते 100 कल्पनि तक हिकु छत्र मुंहिंजो अकंटक राज हुजे, तथास्तु। चओ हरे राम। ऐसा ही हो। हाणे ॿुधायो अहिड़ा वरदान ध्रुव महाराज बि वीचारे 36,000 साल राज कयो, हिनखे 100 कल्पनि तक, हिकु कल्प न 100 कल्प, 4 युग जॾहिं गुजरंदा आहिनि न त 43,20,000 साल थींदा आहिनि। इनखे हिकु चतुर्युगी चइबी आहे। इहा जॾहिं 71 बार घुमी वञे 71 टाइम्स त हिकिड़ो थींदो आहे मनवंतर। हाणे अहिड़ा घणा मनवंतर थींदा त हिकु कल्प, अहिड़ा वरी 100 कल्प। हर कल्प में त भॻवान ख़ुदि ईंदा आहिनि, बैलेंस ठाहे वेंदा आहिनि, अवतार वठंदा आहिनि। बोलो सियावर रामचंद्र की। पर कपट मुनीअ खां जेको घुरो उहो मिली वेंदो, जबान सां ई मिलंदो, ॿियो कुझु त मिलणो कोन्हे। जरा मरण दुख रहित तनु समर जिते जन को, एक छत्र रिपुहीन महे राज कलप सत हो सियावर रामचंद्र की जय जय, उमापति महादेव की जय जय, पवन सुत हनुमान की जय जय, बोलो भाई सर्व संतन की जय 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 जय। तपस्वी चए तो एव मस्तु, पाण ई भगवान ठही वेठो आहे। हे राजा ईअं ई थींदो, पर हिकिड़ी ॻाल्हि कठिन आहे। कहिड़ी? उहा बि ॿुधी वठ। हे पृथ्वीअ जा स्वामी, केवल ब्राह्मण कुल खे छॾे करे काल बि तुंहिंजे चरणनि ते सिर निवाईंदो। कपट मुनि थो चए, ब्राह्मण कुल खे छॾे करे, इन जो मतिलब कि कॾहिं भुली करे बि ब्राह्मण जो अपराध न कजां, न त मुंहिंजो वरदान फलीभूत न थींदे। हाणे ब्राह्मण खे त भगवान बि पंहिंजो इष्ट बणायो आहे। ऐं हे कपट मुनि छाजे करे थो चए, इन जो बि रहस्य तव्हांजो अॻिते हली करे खुलंदो। इहा ॻाल्हि यादि रखिजो। चएसि तो कालो तव पद नाए सीसा एक विप्र कुल छाड़ महिसा। बसि हिकिड़ो ब्राह्मणनि जो कुल यादि रखजां, उन्हनि जी अवज्ञा न कजां, उनजी मर्यादा रखजां, उन्हनि खे कॾहिं नाराज़ न कजां, उन्हनि जो अपराध न कजां। बसि पोइ काल बि तोखे कुझु न कंदो। त पंहिंजे बल सां ब्राह्मण सदा बलवान रहंदा आहिनि, उनजे क्रोध सां रक्षा करण वारो कोई कोन्हे। हे नरपति, अगरि तूं ब्राह्मणनि खे वश में करे वठ त ब्रह्मा जी, विष्णु जी, शिव जी बि तोखे अधीन थी वेंदा, यानी उहे बि तुंहिंजे प्रेम जे वश में थी वेंदा। ब्राह्मण कुल सां जोर जबरदस्ती नथी हली सघे। मां ॿई ॿाहूं खणी करे सच थो चवां, हे राजा ॿुध, ब्राह्मण जे शाप बिना तुंहिंजो नाश कंहिं बि समय में न थींदो। सही त चए थो भाई, हे त ब्राह्मण जी महिमा आहे। भगवान चवनि था त मुंहिंजा इष्ट ब्राह्मण आहिनि, श्री कृष्ण था चवनि, उन्हनि जा इष्ट ब्राह्मण आहिनि, राम जी था चवनि। ब्राह्मण खे पहिरियों रखियो अथऊं, विप्र धेनु सुर संत हित लीन मन जो अवतार। पहिरियों कंहिंखे रखियो? ब्राह्मण देवता खे। हाणे राजा उन जा वचन ॿुधी करे बिल्कुलु हथ जोड़ी वेठो आहे। कपट मुनि चए थो, मां ॿाहूं खणी सच थो चवां, राजा ॿुध, ब्राह्मण जे शाप बिना तुंहिंजो नाश कंहिं समय में न थींदो। यानी ब्राह्मण जे शाप सां तुंहिंजो नाश थी थो सघे, इन जो ॿियो अर्थ इहो आहे। राजा उन जा वचन ॿुधी करे ॾाढो प्रसन्न थियो, चवणु लॻो, हे स्वामी, मुंहिंजो नाश हाणे न थींदो। छो जो ब्राह्मणनि जो भक्त हो, सेवा कंदो, भंडारा कंदो, ब्राह्मण उन ते प्रेम कंदा। ठीकु चए थो, हे कृपा निधान प्रभु, तव्हांजे कृपा सां हाणे मुंहिंजो सभु कल्याण थींदो। एव मस्तु, ईअं ई थिए। ईअं चई करे कुटिल कपटी मुनि वरी चवणु लॻो, किंतु तूं मुंहिंजे मिलण ऐं पंहिंजे रस्ते वञण जी ॻाल्हि कंहिंसां न चइजां। हा, अगरि चई छॾींदे त असांजो पोइ दोष कोन्हे, मुंहिंजा जेके वरदान अथई व्यर्थ हली वेंदा। चओ हरे राम। सम्झो था, इन में बि सीक्रेट आहे कि मतां कोई संत महात्मा त्रिकालदर्शीअ खे कोई ॻाल्हि ॿुधाए पुछी वठे ऐं अखियूं बंदि करे ॾिसी वठे त कपटी माण्हू अथई। हा,
इन करे ख़बरदार, मुंहिंजी काई ॻाल्हि कंहिंसां कढी अथई, हा पोइ मूंखे न चइजां भाई, पोइ कोई वरदान न लॻंदे। हा मुंहिंजी ॻाल्हि खे राज बणाए रखजांइ। एव मस्तु कह कपट मुनि भोला कुटिल बहो, मिलब हमार भुलाब निज, कहूँ न कहूँ त हमें न खोर। सियावर रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, जय। पवन सुत हनुमान की जय जय जय, जय। बोलो भाई सर्व संतन की जय 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 जय। हे राजा, मां तोखे इन करे मना थो कयां कि इन प्रसंग खे चवण सां तुंहिंजी वॾी हानि थींदी। चओ हरे राम। इहा ॻाल्हि 6 कन में न वञणु खपे। 6 कन याने 2 कन राजा जा, 2 कन कपट मुनीअ जा। 3 माण्हू आयो त 6 कन थी वेंदा, हाली 4 कन आहिनि। ये वचननि जी अदायगी आहे। ताते मैं तोहे बरजाऊं राजा, कहे कथा तव परम अकाजा। छठे श्रवण यह परत कहानी, नास तुम्हार सत्य मम बानी। अगर 6 कन में इहा ॻाल्हि पई त तुंहिंजो नाश थी वेंदो। इहो मुंहिंजो वचन सच मञी हलजां भैया। राजा वीचारो सतर्क थियो। हे प्रताप भानु, ॿुध, इन ॻाल्हि जे प्रगट करण सां यानी कंहिंखे ॿुधाइण सां या ब्राह्मण जे शाप सां तुंहिंजो नाश थींदो। ऐं ॿियो कोई उपाय, चाहे ब्रह्मा ऐं शंकर भॻवान बि मन में क्रोध कनि, तुंहिंजी मौत न थींदी। ॾिसो था ॻाल्हियूं केॾी वॾियूं। हा भक्त ईअं ॻाल्हाईंदा आहिनि कॾहिं। शंकर भॻवान बि गुस्सो करे त तुंहिंजी मृत्यु न थींदी। महाकाल, वाह भैया। राजा मुनीअ जा चरण पकड़े वरिता। हे स्वामी, सच्चा ब्राह्मण ऐं गुरुअ जे क्रोध सां ॿुधायो केरु तो रक्षा करे सघे। चवंदा आहिनि न, हरि अगरि क्रोध करे त गुरु ठिकानो ॾींदा आहिनि, और गुरु गुस्सो करे त पोइ हरि बि ठिकानो न ॾींदा। चओ हरे राम, हरे कृष्ण। हाणे राजा चरण पकड़े वरिता। हे स्वामी, सच्चा ब्राह्मण ऐं गुरुअ जे क्रोध सां भला केरु तो बचाए सघे। अगरि ब्रह्मा बि क्रोध कनि त गुरु बचाए वठंदा आहिनि, पर गुरुअ सां विरोध करण ते जगत में कोई बि बचाइण वारो कोन्हे। राखे गुरु जो कोप विधाता, गुर विरोध नहीं को जगत राता। अगरि मां तव्हांजे चवण जे अनुसार न हलंदुमि त भले मुंहिंजो नाश थी वञे, मूंखे इन जी चिंता न आहे। मुंहिंजो मन त हे प्रभु केवल हिकु ई भव सां डिॼी रहियो आहे कि ब्राह्मणनि जो शाप ॾाढो भयानक थींदो आहे। हे ब्राह्मण कहिड़े तरह सां वश में थी सघंदा आहिनि, कृपा करे मूंखे उहो बि ॿुधायो। हे दीन दयालु, तव्हांखे छॾे करे मां ॿियो कंहिंखे पंहिंजो भलो करण वारो नथो ॾिसां। सम्झो था, राजा तो चए कपट मुनीअ खे त एॾियुनि ब्राह्मणनि जी तव्हां महिमा था ॿुधायो त मां उन्हनि खे वश में कीअं कयां। हिन जो अर्थ छा आहे भाई, उहे मूं ते राज़ी कीअं थियनि, कि ब्राह्मण मूंखे कीअं आशीर्वाद ॾियनि, कीअं मूं ते प्रसन्न हुजनि, कीअं उन्हनि जो प्रेम मिले। छो जो तव्हां ई मुंहिंजो भलो करण वारा आहियो। राजा जो एॾो विश्वास अची वियो। चओ हरे कृष्ण। हो हे विप्र बस कवन विधि, कहूं कृपा कर सो। तुम तज दीन दयाल निज, हितु न देखो को। सियावर रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय, बोलो भाई सर्व संतन की जय 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 जय। हाणे भाई तपस्वी चए तो, हे राजा ॿुध, संसार में उपाय त ॾाढा आहिनि पर तकलीफ़ वारा आहिनि, वरी कठिनता सां वश में ईंदा आहिनि। इन ते बि सिद्ध थियनि यानी सफल थियनि या न थियनि कोई गारंटी कोन्हे। हा हिकिड़ो उपाय ॾाढो सरल आहे, सहज आहे, परंतु उन में बि हिकिड़ी कठिनता आहे, बसि हिकु। हे राजा, उहा जुगती त मुंहिंजे हथ में आहे, उहो तरीक़ो मुंहिंजे हथ में आहे, युक्ति, पर मुंहिंजो वञणु तुंहिंजे नगर में नथो थी सघे, एतिरी ॻाल्हि आहे। छो जो जॾहिं खां मां पैदा थियो आहियां तॾहिं खां अॼु तक मां कंहिंजे घर या गांव आयो ई न आहियां। युग गुज़री आहे, हिते ई वेठो आहियां।
ईअं नथो चएसि तुंहिंजे भव जे करे तोखां बदिलो वठण जे लाइ हिते अची वेठो आहे। न न, जॾहिं खां अॼु तक कंहिंजे गांव घर वयो ई न आहियां, परंतु अगरि नथो वञा त तुंहिंजो कमु थो बिगड़े। हाणे वॾी असमंजस वारी ॻाल्हि आहे। इहो ॿुधी करे राजा कोमल वाणीअ में चवणु लॻो, हे नाथ, वेदनि अहिड़ी नीत ॿुधाई आहे कि वॾा माण्हू नंढनि ते प्यार कंदा आहिनि, स्नेह कंदा आहिनि। पर्वत पंहिंजे सिरनि ते सदा घास खे संभाले रखंदा आहिनि। एॾा वॾा ऊंचा विशाल पर्वत, ऐं पंहिंजे सिर ते बि घास पैदा थियल हूंदी आहे उन्हनि ते बि, यानी उहे बि घास खे धारण कंदा आहिनि। अगाध समुद्र पंहिंजे मथे ते फेन खे धारण कंदो आहे, झाग खे। धरती पंहिंजे सिर ते सदा धूल खे धारण कंदी आहे। इहा वॾनि जी महिमा आहे। इन जो अर्थ कि तव्हां बि मूंखे संभालियो, तव्हां एॾा वॾा आहियो, मां नंढो आहियां। ईअं चई करे राजा मुनीअ जा चरण पकड़े वरिता ऐं चवणु लॻो, हे स्वामी कृपा कयो, तव्हां संत आहियो, दीन दयालु आहियो, तंहिंजे करे हे प्रभु मुंहिंजे लाइ एतिरी तकलीफ़ ज़रूरु सहन कयो, कष्ट सहो। चओ हरे राम। अस कह गहे नरेश पद, स्वामी हो कृपाल। मोह लाग दुख सहिय प्रभु, सज्जन दीन दयाल। सियावर रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय, बोलो भाई सर्व संतन की जय 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 जय। हाणे सुभाणे जो कपट मुनि छा थो करे उहा कथा ॿुधिजो भाई। ऐं जेको करण वारो आहे इन करे ई सभु इन एॾो स्वांग कयो आहे, एॾी तपस्या कई आहे, जंगल में वेठो आहे राज छॾे करे। बसि एतिरी ॻाल्हि। हरे कृष्ण हे हरे। श्री कृष्ण गोविंद। गोपाल दामोदर। श्री कृष्ण गोविंद। मुरारी है नाथ नारायण वासुदेव। फरमाइश कोई को नहीं है ना। हरे राम नारायण हे हरे, हरे गोविंद हरे माधव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे। हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद है नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी है नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी है नाथ नारायण वासुदेव। अचो भाई, अज कोई फरमाइश कोने त अज मौको मिलंदो। भाऊ मनूराम चंचलानी जी फरमाइश पेंडिंग आ। आयस मां आस रखी मुंहिंजी आश पुॼाईंदे। आयस मास रखी मुंहिंजी आस पुॼाईंदे। मालिक तूं महर करे दुख दर्द मिटाईंदे। मालिक तूं महर करे दुख दर्द मिटाईंदे। राधे गोविंद गोपाल। हे राधे गोविंद गोपाल।
हे राधे गोविंद गोपाल। जाचे मूं ॾिठो जग खे सब संगी स्वार्थ जा। जाचे मूं ॾिठो जग खे सब संगी स्वार्थ जा। खुद गर्ज जमाने में मिट माइट मतलब जा। खुद गर्ज जमाने में मिट माइट मतलब जा। बिन मतलब तू आही अची भाल भलाई दे। मालिक तू मेहर करे दुख दर्द मिटाई दे। आयस मास रखी मुंहिंजी आस पुॼाई दे। तुझे द्वारे तुझे द्वारे दाता मूं सब कुछ पातो आ। 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 एहसान आहिनि तुंहिंजा मूं हिकु बि न जातो आ। एहसान आहिनि तुंहिंजा मूं हिकु बि न ॼातो आ। जीअं राज रखे पहिरीं तीअं तोड़ निभाईंदे। मालिक तू मेहर करे दुख दर्द मिटाई दे। कया डोह अथम भारी आहियां बेशक डोहारी। कया डोह थम भारी हे हरे आया बेशक डोहारी। कर साफ मंदाइन खे तो दर तो भांजारी। कर साफ मंदाइन खे तो दर तो धारी। ए बन खां करे आजो मुंहिंजो भाग बणाईंदे। मालिक तू मेहर करे दुख दर्द मिटाई दे। राधे गोविंद घनश्याम। हे राधे गोविंद घनश्याम। सुख जे ॾींदे साईं
लख थोरा भाई दस, सुख जे दींदे साई, लख थोड़ा भाई दस। दुख में न कॾहिं मोती, मां दिल खे लाही दस। दुख में न कॾहिं मोती, मां दिल खे लाही दस। हर रंग में खुश रहबो, जह हाल हलाईंदे। मालिक तू मेहर करे, दुख दर्द मिटाईंदे। आयस मां आश रखी, मुंहिंजी आश पुॼाईंदे। आयस माश रखी, मुंहिंजी आश पुॼाईंदे। ओ मालिक तूं मेहर करे, दुख दर्द मिटाईंदे। मालिक तू मेहर करे, दुख दर्द मिटाईंदे। राधे गोविंद गोपाल चो। हे राधे गोविंद गोपाल। हे हरि राधे गोविंद गोपाल। हे राधे गोविंद गोपाल। बोलो राधे गोविंद भगवान की, की जय, सदगुरुदेव भगवान की, की जय, सीताराम नाम महाराज की। जय। हाँ भाई लाल अभी अज हाजिरी लगाई तो जबलपुर में उनखे भी प्रभु जी आशीर्वाद मिले, गिरधारी भगवान जी ऐं खूब परिवार में प्रेम भक्ति शांति संपन्नता जो दान मिले। बोलो लक्ष्मी नारायण भगवान की। वाह भाई समझी वही ना। राम 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 सीता। राम 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 राम। ओ राम 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 सीता राम राम। राम 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 सीता राम राम। ओ राम 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 सीता राम 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 राम। 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 राम 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 सीता राम 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 ओ राम। राम 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 सीता राम 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 राम। राम 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 सीता राम 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 ओ राम। राम 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 सीता राम 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 राम। राम 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 सीता राम राम राम
राम राम राम सीता राम 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 सीता राम 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 बोल प्यारे राम 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 बोल प्यारे राम 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 ओ जय जय हनुमान बोलो जय जय हनुमान जय जय हनुमान बोलो जय जय हनुमान ओ बजरंग बली ओ प्यारे बजरंग बली बोलो बजरंग बली ओ प्यारे बजरंग बली ओ हर हर महादेव मेरे हर 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 महादेव हर हर महादेव मेरे हर हर महादेव हर भोले भोले नाथ मेरे भोले 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 नाथ नाथ भोले भोलेनाथ मेरे भोले भोलेनाथ ओ जय जय तुलसी माता प्यारी प्यारी तुलसी माता प्यारी जय जय तुलसी माता प्यारी प्यारी तुलसी माता प्यारी जय जय गौ माता जय जय धरती माता जय जय गौ माता जय जय धरती माता ओ अम्बे अम्बे माँ ओ मेरी जगदम्बे माँ 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 अम्बे अम्बे माँ मेरी जगदम्बे माँ ओ राधे राधे बोल दो प्यारे राधे राधे श्याम राधे राधे बोल प्यारे राधे राधे श्याम तो बोलो राधे 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 गौशाला राधे 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 श्री राम मंदिर श्री राम मंदिर राधे 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 जय जय श्री राधे गुरु श्री चंद्र भगवान की जय हरि ओम हरि ओम यत्र यत्र रघुनाथ कीर्तनम तत्र तत्र कृतमस्तकाञ्जलिं बाष्पवारि परिपूर्ण लोचनम मारुतिं नमत राक्षसान्तकं हरि ओम भूर भुव स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम शांति 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 ओम। बोलो श्री जगदम्बे मैया की जय। धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का हर हर महादेव। जो बोले सो तरे जगत गुरु श्री चंद्र हरे। बोलो वृंदावन बिहारी लाल की। सीताराम हनुमान जी महाराज की। श्री अन्नपूर्णा माता की। आज के आनंद की आयो लाल सबई चो। सात संगत जी अज हीरवानी परिवार में दास निहाल हीरवानी ऐं हरीश हीरवानी ऐं कायरा माखीजा सभिनि जो हैप्पी हैप्पी बर्थडे। भगवान खूब कृपा कन, तन मन निरोग बख्शिन, शुद्ध भक्ति योग बख्शिन ऐं तव्हांजी भी मानसिक आशीर्वाद हुजे। इन करे पंहिंजे श्री मुख सां 3 बार तव्हां चवंदव आशीर्वाद।
जी। बोलो वृंदावन बिहारी लाल की। अवीवी संदेश तवज कि भगवान का भक्तों में रहता है बड़ा चाव। भगवान का भक्तों में रहता है बड़ा चाव। इसीलिए राधा माधव भोग लगाएंगे आज थोड़े जोर सां चओ। बिल्कुल सही भाई, ताड़ियूं वॼायो। सभिनि थोड़ी न ॿुधायो आहे, 10-15 माण्हुनि ॿुधायो आहे। हलो भाई, प्रसाद स्वीकार कयो। ऐं सुभाणे आर्तवार त नाहे, आतवार त नाहे न, आहे छा? हरे राम। त सुभाणे त सुखमनी साहिबु थींदो 6:30। ईअं अची करे शोभा वधाइजो, ठीकु आहे। समय ते 6:30 पहुची करे 6:29 ऐं सुखमनी पोथी संभालजो, गुरबाणी शुरू करे छॾिजो। ऐं 12 खां ॿी बिलासपुर में बि विद्या उपनगर में सत्संग भक्ति कीर्तन ऐं प्रभुअ जो भोजन प्रसाद अथव, ठीकु आहे। उते बि पहुची वञिजो। 11 बजे निकिरजो, 12 खां ॿी भजन करे भोजन करे वापसि अची वञिजो, ठीकु आहे। व्यवस्था तव्हांजे मथां। बोलो वृंदावन बिहारी लाल की। कथा विश्राम होत है। श्री राम लक्ष्मण जानकी सदा करो कल्याण। सियावर रामचंद्र की जय। उमापति महादेव की जय। पवन सुत हनुमान की जय। बोलो भाई सर्व संतन